साथियों अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद जीएसएम। साथी उम्मीद है तो तव्हीं सब खुश हूंदा। साथी हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मिसाल आहे, उन में ॾाढी ज़बरदस्त सम्झाणी आहे। वणेव त असांजे चैनल यूट्यूब खे अरॾो तरादी खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं बेल जे बटण खे बि दॿाइजो। पुराणे दौर में जॾहिं जागीरदार किला ठहिराईंदा या ॿियूं के कमु कराईंदा त टेक्नोलॉजी जो सिस्टम कोन हो, मज़दूर कंदा, सभु कमु पोरियत माण्हू कंदो। हिकिड़े खे किलो ठहिराइणो, वज़ीरनि सां वेही सलाह कई त किले लाइ खपंदा आहिनि मज़दूर, सामान त सिरूं दिरूं काठ मिली वेंदो। हुननि चयो साईं सोन जो हिकिड़ो कुकुड़ ठहिराए, उहो कुकुड़ रखे ऐं ऐलान कराए मुल्क में त जेको माण्हू मूंखे ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं उहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधल न हूंदी त उन खे कुकुड़ ॾींदो। त पोइ माण्हू जहिड़ी बि ॻाल्हि करे, जेकॾहिं उहा ॿुधल हूंदी त पोइ उहो 6 महीना सज़ा तौरु हिते कमु कंदो। पोइ मज़दूर थी वेंदा, घणा मुफ़्त में किलो ठहिराए वेंदा। चई सही आहे। हिननि ऐलान कराए मुल्क सॼे में मज़दूर, जेको माण्हू अचे ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ, जेका ॻाल्हि करे बादशाह अचे मुंहिंजी ॿुधल आहे। हाणे हुन चाकनि बादशाह खे हल 6 महीना मज़दूरी करे, जेको अचे उहो चए ॿुधल आहे। जहिड़ी ॻाल्हि जेॾी पुराणी करे बादशाह खे रुॻो चवणो मुंहिंजी ॿुधल आहे, 6 महीना मज़दूरी। हिकिड़े माण्हू ताईं ख़बर पहुती, हुनखे ख़बर पई त हिन में का ठगी रखियल आहे, जेको कुकुड़ सोन जो रखियो अथई इनाम तौरु। हुनखे ख़बर पई त हुन उनजो मक़सदु ॻाल्हि जो सम्झी वरितो। उहो ॿकरियूं चारींदो, ॿकरियूं चारींदे हमरा घोड़े ते चढ़िया पिया विया पाण उन बादशाह वटि ॻाल्हि ॿुधाइण, जंहिं जागीरदार, जेको बादशाह उन इलाइक़े जो हो, जेको जागीरदार हो, जंहिं किलो ठहिरायो पए, उन हुननि खां पुछई कारे तव्हांजो, जे फलाणे पासे हुनखे ॻाल्हि ॿुधाइण वञो, इनाम ते कुकुड़ रखियल आहे, सोनो उहो बि सॼो। हुन चयो इन खे ॻाल्हि मां ॿुधाईंदुसि, जेका ॻाल्हि मुंहिंजी ॿुधल, मुंहिंजी ॻाल्हि जेका आहे उहा हुनजी न हूंदी ॿुधल, कुकुड़ मां खटंदुसि। हुननि चयो तूं ॿकरियूं चार, तोखे कहिड़ी ख़बर पए। मतिलबु ॻाल्हि खुटाइणी, हो ॿई विया, उहे बि न मोटिया, उहे मज़दूरी ते हलिया, हिन ॿकरियूं छॾियो, ठकार ॾिनो। ॿाहिरां दोल पियो, दोल खे ॾौको हणे, नौकर अंदरां अचे, उन माण्हू वेठी वञे, हे किलो खणी वियो, दोल खे खुपियो, ठप पियो ठप। बसि जागीरदार नौकर खे चयो त घणा माण्हू आया आहिनि, अलाए छा, वञ त सही। आयो चयो त हिकिड़ो न नओं वतल अथव, न बगल, वॾो भौश बीठो आहे। पुछऊं त ॾे हवाल, चई मां ॻाल्हि ॿुधाइण आयो आहियां बादशाह खे। हुन वठी आयो अंदरि, कचहरी में घणा माण्हू वेठा आहिनि, जागीरदार वेठो आहे। जागीरदार ॾिसी हिनखे हिनारे पिरकारंदे चई वञ वञी घर को कमु कार करे, तुंहिंजी ॻाल्हि मूंखे ॿुधल हूंदी, 6 महीना मज़दूरी करणी पवंदई। चई साईं मां आयो आहियां, मुंहिंजी ॻाल्हि तोखे ॿुधणी पवंदी। हुन चयुसि ॿुधाए। हुन ॻाल्हि करणु शुरू कई। चई साईं असां अॻे वॾा पैसे वारा हुआसीं, तव्हां खां बि वधीक पैसे वारा हुआसीं, असां बि जागीरदार हुआसीं। असां वटि सोना मट हूंदा, सोनियूं चाॾियूं हूंदियूं, सोना जनर हूंदा, सोनियूं मांधाणियूं हूंदियूं। असां वटि जेको बि घर जे इस्तेमाल जो सामान हो सभु सोन जो हूंदो हो। पोइ असां वटि जेको जनर सोनो हो, उहो तव्हांजो जेको ॾाॾो आहे न, इहो मुंहिंजे ॾाॾे खां उधारे तौरु खणी आयो। त मां वटि हुजे, असांखे कमु आहे, मां बि जागीरदार आहियां। सो ॾाॾो मरी वियो त मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए वियो त जॾहिं बि तूं वञी हिननि जे ॾाॾे ॾे, हिननि जे पोयनि मां कहिड़ो बि हुजे त असांजो जनरो उधारो अथनि, इहो वठी अचिजांइ। सो इहो जनरो असांजो उधारो तव्हां वटि रहियल आहे सोन जो। जेकॾहिं इहा ॻाल्हि तुंहिंजी ॿुधल आहे त पोइ उहो मूंखे मोटाए ॾे, जेकॾहिं तुंहिंजी उहा ॻाल्हि न आहे ॿुधल त पोइ मूंखे कुकुड़ ॾे त मां खणी वञा। बादशाह चुप करे चयोसि इहा मुंहिंजी ॻाल्हि न आहे ॿुधल, खण कुकुड़ हल। हो जॾहिं कुकुड़ खणी निकितो, न त